अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त बिल्कुल खैरियत सां हूंदा। तव्हां सभिनी दोस्तनि खे मुंहिंजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज ते भली कार चवां थो। असां शुरूआत कई आहे SST, SPS, C ऐं CS, NTS ऐं जेकियूं सभई टेस्टूं आहिनि उन्हनि जे लाइ जेको प्रिपरेशन जो असां जेको सिलसिलो शुरू कयो आहे। वंस अगेन तव्हांखे नूर एम रिंद वर्चुअल ऑनलाइन प्रिपरेशन अकेडमी में ख़ुशि आमदीद। ही अॼु जेको सीरीज़ शुरू कया आहे, पहिरियों लेसन जेको आहे, पहिरियों लेक्चर आहे, पहिरीं क्लास आहे या इस्लामिक स्टडीज़ जी, जंहिंमें असां सिखंदासीं कुझु शयूं जेको कवर कंदासीं उनखे तव्हांखे मेंशन कंदो हलां त असां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं कवर कंदासीं। असां इस्लामिक स्टडी में जेको असां कवर कंदासीं होली प्रॉफिट्स इन इस्लाम, होली प्रॉफिट इन इस्लाम जेके आहिनि, इस्लाम में जेके प्रॉफिट आहिनि उन्हनि खे कवर करण जी कोशिशि कंदासीं। उन खां पोइ आहे पिलर ऑफ इस्लाम ऐं उन खां पोइ आहे जेको होली प्रॉफिट आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़ातम नबीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिन जे बारे में उनजी ज़िंदगी जे बारे में जेके सवालात हूंदा उनखे कवर करण जी कोशिशि कंदासीं। उन खां पोइ आहे बैटल्स ऑफ इस्लाम, इस्लाम जूं जेकियूं जंगूं आहिनि उन्हनि खे कवर कंदासीं, जेके बि जंगूं थियूं आहिनि, जीअं मिसाल जेके बदर आहे, उहद आहे, हुनैन आहे, मक्का फतह आहे, सभई इहे जेको कवर करण जी कोशिशि कंदा आहियूं। उन खां पोइ होली क़ुरान, होली क़ुरान पाक क़ुरान मजीद जे लिहाज़ खां जेके बि इंफॉर्मेशन आहे MCQs आहिनि उनखे कवर कंदासीं। उन खां पोइ जेके में मिक्स में जेके इस्लामियात जे लिहाज़ खां जेके MCQs तयारु कया विया आहिनि, इंपॉर्टेंट जेके रिपीटेड आहिनि, तक़रीबन टेस्टुनि में जेके रिपीटेड थिया आहिनि उहे जेके उनखे कवर करण जी कोशिशि कंदासीं। ठीकु आहे, इन में मोस्ट इंपॉर्टेंट MCQs ऑफ इस्लामियात। ठीकु आहे, बिना देर जे जेको शुरूआत कयूं था उन खां पहिरीं रिक्वेस्ट आहे, जिन बि दोस्तनि अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, जल्द सां जल्द जेको मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं जेको फेसबुक पेज आहे उनखे बि जेको फॉलो कनि ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कनि। सभ खां पहिरीं आहे जेको होली प्रॉफिट्स इन इस्लाम, सभ खां पहिरीं जेको होली प्रॉफिट ऑफ इस्लाम आहे उनखे ॾिसंदासीं। ठीकु आहे, उन में सभ खां पहिरीं जेको सवाल नंबर पहिरियों आहे, जेको प्रॉफिट हज़रत आदम अलैहिस्सलाम वाज़ क्रिएटेड ऑन डे, कहिड़े ॾींहं ते जेको आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ठाहियो वियो। ठीकु आहे, पैदा कयो वियो, ठाहियो वियो, त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे कहिड़े ॾींहं ते ठाहियो वियो, त उहो जुमे जे ॾींहं ते ठाहियो वियो। ठीकु आहे, उन खां पोइ सवाल नंबर ॿियो आहे त, ऐं ॿियो बि सुवाल इहो बि अची सघे थो त जेको सभ खां पहिरियों नबी केरु हुयो, त उहो हज़रत आदम अलैहिस्सलाम जेको आहे उहो पहिरियों नबी हुयो जेको दुनिया ते आयो, कहिड़े ॾींहं ते, जुमे जे ॾींहुं हुनखे जेको ठाहियो रब साईं ठाहियो वियो। ऐं उन खां पोइ आहे प्रॉफिट हज़रत आदम अलैहिस्सलाम हैड डॉटर्स, हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जेको धीअरूं घणियूं धीअरूं हुयूं। ठीकु आहे, त उहे 2 धीअरूं हुयूं। ठीकु आहे, हज़रत आदम अलैहिस्सलाम खे घणियूं धीअरूं हुयूं, 2 धीअरूं हुयूं। सवाल नंबर 3 ते अचूं था त हज़रत आदम अलैहिस्सलाम हैड सन्स, हज़रत आदम अलैहिस्सलाम खे घणा पुट हुया, डे सन्स, जेको 3 पुट हुया। ठीकु आहे, उन में जेको कहिड़ा कहिड़ा हुया, काबिल हो, हाबिल हो ऐं इहो शीश हो। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ सवाल आहे त प्रॉफिट शीश अलैहिस्सलाम वाज़ द, हज़रत शीश अलैहिस्सलाम जेको आहे उहो माना हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन जो पुटु हुयो, त उहो हुयो, ईअं बि सवाल अची सघे थो। ठीकु आहे, त उहो जेको सभिनी खां नंढे में नंढो पुटु हुयो। ठीकु आहे, यंगेस्ट सन, जेको नंढे में नंढो जेको उहो पुटु हुयो। ठीकु आहे, ऐं उन खां अलावा सवाल नंबर 4 आहे त सवाल नंबर 5 जो काबिल किल्ड हाबिल। हाणे हिन में हिकिड़ो लॉजिक वारी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हमेशह तव्हांखे माना ज़हन में वेही रहंदी, उहा काबिल एंड हाबिल। ठीकु आहे, काबिल जेको हाबिल खे क़तलु कयो। ठीकु आहे न, कंहिं कयो, काबिल जेको आहे उहो हाबिल खे। हाणे काबिल जेको आहे ॾिसो, कातिल तव्हां सिंधी में लिखो त या उर्दू में कीअं बि, बहरहाल उन में ॾिसो क्यू अचे थो, माना क्यू मां ई अंदाज़ लॻा थो भाई हीउ कातिल आहे। ठीकु आहे, हीउ कातिल आहे ऐं हाबिल जेको आहे उहो क़तलु कयो वियो। ठीकु आहे, त हाणे माना पहिरियों क़तलु जेको आहे उहो जेको इस्लाम में इहो आहे, जेको काबिल जेको आहे हाबिल खे क़तलु कयो। ठीकु आहे, उन खां पोइ अचूं था त छाजे लाइ कयो, बिकॉज़ छाजे लाइ कयो वियो, ही वांटेड टू मैरे अकलीमा सां हुन जेको शादी करणु चाही थे, इन जे करे हुन जेको आहे कंहिंखे क़तलु कयो, हाबिल खे क़तलु कयो। कंहिं कयो, काबिल क़तलु कयो। अचूं था सवाल नंबर 6 ते, द फर्स्ट पर्सन टू बी पुट इन टू हिल विल बी, कहिड़ो पहिरियों शख़्स आहे जंहिंखे जहन्नम में विधो वेंदो। पहिरियों कहिड़ो शख़्स आहे, उहो आहे काबिल। ठीकु आहे, जंहिं हाबिल जो क़तलु कयो हो। ठीकु आहे न, उनखे जेको जहन्नम में विधो वेंदो। पहिरियों शख़्स जेको आहे उहो काबिल जेको आहे उहो माना जहन्नम में वेंदो। उन खां पोइ आहे प्रॉफिट सवाल नंबर जेको आहे 7 आहे, 7 प्रॉफिट हज़रत आदम अलैहिस्सलाम बिल्ट फर्स्ट मॉस्क ऑन द अर्थ, माना पहिरीं जेकी मस्जिद आहे उहा कंहिं जेको ज़मीन ते ठाही हुई, बिल्ट कई हुई, उहा
हज़रत आदम अलैहिस्सलाम कई हुई। ठीकु आहे, इहो सुवालु अची सघे थो। हाणे सुवालु माना ईअं बि अची सघे थो त जेको पहिरीं मस्जिद आहे जेकी उहा कंहिं जेको ठाही हुई, त पहिरीं मस्जिद जेकी आहे उहा हज़रत आदम अलैहिस्सलाम ठाही हुई। उहा किथे ठाही हुई? उहा अर्थ माना ज़मीन ते ठाही हुई। अहिड़े तरीक़े सां ॿिए सुवाल ते अचूं था त सुवाल नंबर जेको 8 आयो, हाइट ऑफ प्रॉफिट हज़रत आदम अलैहिस्सलाम वाज़। हज़रत आदम अलैहिस्सलाम जी जेकी हाइट हुई, हाइट माना क़द, जेको हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन जो केतिरो हुयो, त हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन जो क़द जेको हुयो उहो 90 फीट हो, 90 फीट। ठीकु आहे, 90 फुट हुयो। त उन खां पोइ सुवाल नंबर 9 आहे त एज ऑफ हज़रत आदम अलैहिस्सलाम, प्रॉफिट हज़रत आदम अलैहिस्सलाम जी जेको माना एज केतिरी हुई, उमिरि केतिरी हुई, त जेकी उमिरि हुई 950 साल हुई। अहिड़े तरीक़े सां जेको हज़रत आदम अलैहिस्सलाम जी जेको मज़ार किथे आहे, ऐं प्रॉफिट हज़रत आदम अलैहिस्सलाम ग्रेव इन श्रीलंका। ठीकु आहे, श्रीलंका में जेको मज़ार आहे ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन किथे दफ़न आहिनि, उहो श्रीलंका में दफ़न आहिनि। ठीकु आहे, इहे जेको 10 सुवाल जेके आहिनि पाण कवर करण जी कोशिशि कई थी। ठीकु आहे, त हाणे हिनखे रिपीट था करियूं थोरो, त जीअं तव्हांजे ज़हन में वेही रहे। सभ खां पहिरीं सुवालु हुयो त हज़रत आदम अलैहिस्सलाम जेको कहिड़े ॾींहं ते जेको ठाहियो वियो, पैदा कयो वियो, उहो जुमे जे। ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम जूं धीअरूं घणियूं हुयूं? जेको 2 हुयूं, ऐं 3 पुट हुया हज़रत आदम अलैहिस्सलाम जा। ऐं नंढे में नंढो पुटु केरु हुयो? हज़रत शीश अलैहिस्सलाम हुयो। ऐं जेको काबिल ऐं हाबिल जेके, उहो माना हिकिड़ो शीश हुयो नंढे में नंढो, उन खां पोइ काबिल हुयो, हाबिल हुयो। हाबिल छाजे लाइ जेको काबिल जेको हाबिल खे छाजे लाइ क़तलु कयो? उहो इन जे करे कई जो अकली मां सां हुन शादी करणु चाही थी, इन जे करे जेको काबिल हाबिल खे क़तलु करे छॾियो। उन खां पोइ आहे जेको आहे पहिरियों जेको जहन्नम में केरु वेंदो? उहो आहे काबिल वेंदो। ऐं उन खां पोइ आहे जेको सभ खां पहिरीं जेको ज़मीन ते मस्जिद जोड़ी वई, उहा कंहिं जोड़ी हुई? उहा जेको आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम जोड़ी हुई। उहा पहिरीं मस्जिद हुई। उन खां पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन जो क़द घणो आहे, क़द केतिरा फुट हुयो? त 90 फुट हुयो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन जी उमिरि मुबारका केतिरी हुई? उहा 950 साल हुई। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको प्रॉफिट हज़रत आदम अलैहिस्सलाम जी जेको किथे दफ़न थियल आहिनि, ऐं श्रीलंका में आहिनि। ऐं क़बर मुबारक जेकी आहे, मज़ार जेकी आहे, उहा जेको श्रीलंका में आहे।